सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असर से ना आयो करे कोई पूजा पाठ हवन यज्ञ कंदा आहियूं त जेके जेके उन पूजा पाठ हवन यज्ञ में वहींदा आहिनि उनखे धाॻो ॿधो वेंदो आहे। ऐं धागे जो मक़सदु आहे असां इहे ॾींहुं जेके बि आहे इहो वक़्तु जेको बि आहे असां पहुतरताई सां चङाई सां बहितरी सां गुज़ारींदासीं। कोई ॿाहिरि ग़लति ख़्यालु ग़लति वीचार ग़लति रंग ग़लति संग में न वेंदासीं। असां शुद्धि पवित्रताई खे धारण कंदासीं। अॼु ताईं उहो हलंदड़ हो। इन करे जेको रक्षा ॿधंदो पोइ उनखे बहितर सम्झो वेंदो। पोइ जेको परंपरा हलंदड़ हुई त पोइ उन सां गॾु जेको भाउ ऐं भेण जी शुरूआति थी त भेण राखी ॿधे उनजे पोइतां बि आशीर्वाद भरियल हुई। उनजे पोइतां बि पवित्र नज़र पवित्र नियत भरियल हुई। उनजी शुरूआति थी राजा बली खां। जॾहिं राजा बली राक्षस जो राजा हो और ॾाढो ज्ञानी समझदार वेद जो ॼाणू ऐं 1900 अश्वमेध यज्ञ कया। जॾहिं अञा वधण लॻो त पोइ इंद्र खे ख़ौफ़ जाॻियो। जेतिरा यज्ञ ऐं चङाइयूं कंदो त थी सघे थो माते न हावी पइजी वई। पर राक्षस ते विश्वास कोन्हे हूंदो भई जेतिरा चङा हुजनि उहो पूजा करे पाठ करे यज्ञ में कुझु बि करे जॾहिं वर वरंदा आहिनि त पोइ कॾहिं बि उबता क़दम खणी वेंदा आहिनि। ऐं पोइ देवताउनि जे चङाइनि जे सभिनी जे पोयों पइजी वेंदा। इन करे जेके बि कथाऊं कहाणियूं पढ़ंदा आहियूं त पहिरियों पूजा पाठ तपस्या एतिरी घणी कंदा आहिनि लेकिन जॾहिं वर मर्द मिलंदो अथनि पोइ सभिनी खे साड़े रखंदा आहिनि, सभिनी खे पूरो करे रखंदा आहिनि। तंहिंजे करे चङो माण्हू चङाई बि चङाई कंदो पर ग़लति माण्हू भउ हूंदो आहे। एतिरो चङो त आहे पोइ फिरी बीहे त पोइ छा थींदो। इन करे अॼु बि हिकिड़ी कहावत आहे भई ख़ानदानी ॿार या चङनि जो ॼायो उहो ख़राब बि थी वञे त उनमें बि उमेदु हूंदी आहे त कंहिं न कंहिं महिल चङो थी वेंदो। इन करे राति रेलो ॾींदी ख़ानदानी असरु थींदो ख़राबियूं ख़तमु थींदसि वरी चङो थी वेंदो। ऐं जेको चङनि जो ॼायो न हुजे त भई केतिरो बि चङो हुजे कंहिं महिल बि धोखो ॾेई वञे कोई पतो न पवंदो। अॼु बि हिकिड़ी कहावत आहे। तंहिंजे करे हुनमें बि भउ थियो भई हाणे त एतिरो चङो आहे पर कंहिं महिल बि फिरी बीठो त पोइ छा थींदो। कंहिं महिल ख़ानदानी रंग पंहिंजी ॾेखारे पोइ त सभु कुझु तहस नहस करे वेंदो, सभु कुझु ख़तमु करे छॾींदो। एतिरी तपस्या एॾा यज्ञ सभु कंदो पिया। सभु विया विष्णु भॻवान ॾे भेण कुझु कर हे त चढ़ंदो ईंदो आहे। तॾहिं हुजे भले यज्ञ करे पियो। यज्ञ कंदे ब्राह्मण जो रूप धारे करे नंढे ॿार जो उहो यज्ञशाला में आयुसि। ऐं वरी राजा बली जो असूल हूंदो त यज्ञ जे दौरान जेको कुझु दान घुरण अचण खे ज़रूरु ॾींदो जेको ई घुरे। ऐं हिन बि अची करे दान घुरियुसि। ऐं हुन सां गॾु गुरु शुक्राचार्य वेठो देवतनि जो गुरु। उन जीअं हुन पुछियोसि जेको घुरे तोखे ॾियां मुंहिंजो छा यज्ञ पूरो थिए पोइ ॾींदासीं, हाली छॾेसि।
शुक्राचार्य उनखे मना कई। हाणे ॿई ॻाल्हियूं विच में पइजी वियूं। होॾो यज्ञ में दान ज़रूरु ॾे, होॾो गुरू जी मना थी, इनखे हाली कुझु न ॾे। सो हुनखे चयईं त मुंहिंजो हिकिड़ो वचन आहे, जेको घुरंदो ॾींदोमांसि ज़रूरु। इनखे चवे तोखे छा खपंदो आहे, जेको चवे ॾियाए। हुजे न मुंहिंजो छा आहे त खानदान आहे, मूंखे ॿियो कुझु न खपंदो आहे, रहण लाइ सकून लाइ मूंखे जॻह खपे। तंहिंजे करे मूंखे सिर्फ़ु 3 पेड़ जेके ॾे उहे धरती जा ॾे, मापे करे 3 पेरनि जेतिरी धरती ॾे, जंहिंमें मां सकून सां रही सघां। मां चयो ठीकु आहे, मां तोखे 3 पेर ॾिना, हेतिरो सारो राज आहे, जेको चवे मापे वठि। जीअं हुन 3 पेरनि जो संकल्प कयो ऐं हे पंहिंजो असली रूप में अची वियो। पंहिंजो हिकदमि आकार वधाए, हिकु पेर में उनजो जेको ई राज हुयो सॼो मापे वरिते, ऐं ॿिए पेर में उनजे समुंड वग़ैरह जी जेका बि एरिया उनजी राज जी हुई उहा सॼी मापे वरिते। ऐं हिनखां पुछे चए हे त 2 पेर थिया, 3 मां किथे रखां? राजा बली सम्झी वियो। चए हाणे हिकु ॿी हस्ती आहे, चएसि इहे त 2 थिया न, 3 जॻह आहे न, 3 पेर वठि। चए उहो किथे रखे? चए मुंहिंजे मथे ते रख। हू चए इन खां मथे कहिड़ो मौक़ो ईंदो आहे, भॻवानु पाण अची विया, पेर मथे ते रखंदो, मुंहिंजी सॼी सभु कुझु मिलंदो। तंहिंजे करे 3 पेर मुंहिंजे मथे ते रख। ऐं हुनजे 3 पेर मथे ते रखियोसि त उनखे चए 3 पेर थिया। त उनखे चए तूं किथे रहंदे? हे त सभु कुझु मुंहिंजो थी वियो, हाणे तूं छा कंदे? चए न तोखे पाताल जो राजा थियो, तंहिंजे करे तूं पाताल जो राजा थी करे रहो। चए ठीकु आहे, बाक़ी तूं एतिरी वॾी क़ुर्बानी ॾिनी आहे, तंहिंजे करे जेको वार चवे मां तोखे ॾियां। हाणे 3 पेरनि जो सभु कुझु वरिते, हुनजो जेको वार खपई उहो वार तोखे ॾियां। तो वामन भॻवान खे चयो न ॿियो मूंखे कुझु न खपे, तूं सदाई मुंहिंजे साम्हूं हुजे, बसि मां सदाई तूं मूंसां गॾु हुजे, ॿियो कुझु न खपे। हाणे हे त वॾी मुसीबत खड़ी थी वई। जेकॾहिं हुन उनको 3 पेरनि में धरती सभु कुझु वरितो, समुंड, त हुन बि चयोसि तूं सदाई मुंहिंजे साम्हूं हुजे, सदाई मां को दूर परे न थी, माना उहो बि काॾे न वञे, सदाई हुन सां गॾु रहे। त पोइ हाणे हो ई मजबूर थी वियो की पाताल जो राज ॾिने। हाणे राजा बली पाताल जो राजा थी वियो, हे सदाई गॾु बीठो अथसि, सभु कुझु हेॾे होॾे थी वियो। त सभु ॻोल्हनि पिया, विष्णु वियो काॾे, लक्ष्मी हे हो। आख़िर नारद खे चए काॾे गुम थी वियो, किथे लभे ई नथो इहो, किथे हथु करे, इनको संसार हलंदो कीअं? हुन चयोसि हुन राजा बली सां कई आहे, उनको सभु कुझु वरितो थिए, उन बि साॻी कई अथसि, तूं सदाई मां सां गॾु हुजाए, सदाई पाताल में रहियो पियो, सुबुह पियो हुते काॾे न वेंदो। हुन चयोसि पोइ संसार कीअं हलंदो, मां छा कयां? चए बसि हाणे हुनजो हाल आहे, तूं राखी खण, धाॻो खण ऐं वञी करे राजा बली खे ॿध। जंहिंमहिल तूं राखी ॿधी तुंहिंजी नज़र पौतर थी वेंदी तुंहिंजे भाउ, नज़र ऐं नियत पौतर थींदी। पोइ जंहिंमहिल उहो तुंहिंजो भाउ थींदो, हाणे कोई बि भाउ पंहिंजी भेण खे ॾुखियो न ॾिसी सघंदो आहे। त मुंहिंजी भेण जो घर नास थिए, हर भाउ चाहींदो आहे मुंहिंजी भेण पंहिंजे घर में ख़ुशि हुजे। तंहिंजे करे तूं जे राखी ॿधीस, पोइ तोखे चवंदो त जेको चवे मां तोखे ॾियां ख़र्चु, जेको ई चवे तूं चवंदे बसि हाणे मुंहिंजो पति मूंखे वापसि कर, पोइ तूं ॿधी सघंदी आहे, न त कुझु न थींदो। चयोसि ठीकु आहे। सो लक्ष्मी आई पाताल में,
अची करे मूंखे राखी ॿधे, जीअं रक्षा कवच ॿधे, ऐं जो जेको चवे मां तोखे ॾियां। चवंदा बसि हाणे मुंहिंजो पति तो ॾियां, उनखे त मुंहिंजो घरु हाणे अकेलो सूनो लॻो पिया, मां छा करां। चए चङो भले भॻवानु मां तोखे मोटाए ॾियां, मोटाए वठी वञेसि। ऐं पोइ उन ॾींहुं खां खर्ची में उहा आसीस शुरू थी, भई भॻवान जी आसीस मिलंदी आहे, रहमत मिलंदी आहे, उहा शुरू